अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं तव्हांखे ख़बर आहे त SPSC जनरल कैटेगरी जो जेको अॼु जो पेपर यानी 15/2/2024 जो पेपर ख़तमु थियण खां पोइ तक़रीबन सभिनी खे मिली वियो हूंदो ऐं तव्हां सभिनी जी तमामु घणी थोराइती आहियां इन्हनि बेइंतहा मोहबत ऐं इज़तुनि जे लाइ, जिन पेपर मिलण खां पोइ मुसलसल मैसेजिस एंड कॉल शुरू कया त मैडम असां तव्हांजे चैनल ते वेट करे रहिया आहियूं, महिरबानी करे पेपर सॉल्व करायो। जीअं त उर्दूअ जो क्लास पाण रखी चुकिया आहियूं ऐं हाणे सिंधीअ जो पेपर सॉल्व करणु वञी रहिया आहियूं त सिंधी जो पेपर तरफ़ वधूं था। तमामु आसान सुवाल हो, हालांकि इहो मशहूरु आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन तमामु अजीब ऐं ग़रीब सुवाल ॾींदी आहे ऐं अहिड़ा अनूना सुवाल ॾींदी आहे जेके ॿुधल ई न हूंदा आहिनि, पर हीउ तमामु सुठा सुवाल आहे ऐं मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त हीउ जेको पेपर आहे इन मां तक़रीबन 80% सवाल जेके आहिनि मां तव्हांखे पढ़ाए चुकी आहियां। कुझु पहिरीं मूं सोचियो हुयो त जेको मूं क्वेश्चन पढ़ाया आहिनि उहे मां तव्हांखे उन क्लास जा रेफरेंस बि ॾींदसि त हीउ मुंहिंजो सुवाल हिन पेपर में, हीउ सुवाल मूं हिन क्लास में पढ़ायो आहे, हीउ सुवाल मूं हिन क्लास में पढ़ायो, पर पोइ मूं सोचियो त इहो क्लास तमामु वॾो थी वेंदो ऐं हीउ जेके सभु सुवाल आहिनि जेके मूं प्रीवियस 2019 वारी जेका कमीशन जी पेपर तव्हांखे सॉल्व कराया हुआ ऐं 2012 वारी कमीशन जा पेपर सॉल्व कराया हुआ सिंधी जा ऐं कुझु प्रीवियस उन जा उहे सुवाल रिपीट थियल आहिनि ऐं हाणे वरी मूं तव्हांखे जेके रिसेंटली पेपर उर्दू सिंधी अदब जा जेके सॉल्व कराया आहिनि उन में बि हीउ सुवाल आयल आहिनि। त वधूं था सुवाल जे तरफ़। असांजो जेको पहिरियों सुवाल आहे हीउ तव्हां ॾिसी सघो था, सिंधी जो पहिरियों सुवाल आहे तनक़ीदूं किताब कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर इब्राहिम ख़लील, अलहदाद बोयो, डॉक्टर फ़हमीदा हुसैन या मेमून अब्दुल मजीद सिंधी। त जेको सही ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन बी, डॉक्टर अलहदाद बोयो। उन खां पोइ असां वटि वरी जेको ॿियो सुवालु आहे हीउ बि इलाही मशहूरु किताब ऐं मशहूरु सुवालु रहियो आहे ऐं कमीशन जे काफ़ी पेपरनि में रिपीट थींदो रहियो आहे त किताब काफ़ी जो मुसनफ़ केरु आहे? मिर्ज़ा कलीच बेग, मखदूम तालबुल मौला, इब्राहिम जोयो या डॉक्टर नबी बख्श बलोच। त जेको काफ़ी किताब आहे उनजो मुसनफ़ ऑप्शन बी मखदूम तालबुल मौला साहब जेके आहिनि उहे काफ़ी किताब जा मुसनफ़ आहिनि। उनखां पोइ मोहनजोदड़ो अली बाबा जो लिखियलु छा आहे? ड्रामो आहे, अफ़सानो आहे, नावल आहे या उन्हनि मां को बि न। त जेको ऑप्शन सी आहे उहो सही आहे, पर तव्हांखे यादि हूंदो त मूं हाणे जेके रिसेंटली क्लास हलाया हुआ उन में नज़म मोहनजोदड़ो कंहिंजो लिखियलु आहे मूं तव्हांखे उहो ॿुधायो ऐं मूं बार तव्हांखे इहो ॿुधायो हो, हीअ जेके हिन ई हफ़्ते में मां सिंधी अदब जा 4-5 क्लास रखिया आहिनि त मूं तव्हांखे ॿुधायो त मोहनजोदड़ो अली बाबा जो मशहूरु नाविल आहे ऐं प्रीवियस टेस्ट में रिपीट थींदो रहियो आहे। इन लाइ तव्हां नज़म मोहनजोदड़ो त आहे पर नाविल मोहनजोदड़ो बाय अली बाबा बि तव्हां यादि करे वठिजो। उनखां पोइ आहे सिंधी ॿोलीअ जो समाजी कारज किताब जो लेखक केरु आहे? डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर अलहदाद बोयो या भेरूमल महरचंद आडवाणी। त जेको ऑप्शन सी आहे डॉक्टर अलहदाद बोयो उहो सिंधी ॿोलीअ जो समाजी कारज किताब जो लेखक आहे। उनखां पोइ असां वटि नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे बयानुल आरफ़ीन कंहिंजी मलफ़ूज़ात आहे? काज़ी कादन, शाह करीम, ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो या सैद लुत्फ़ुल्लाह शाह कादरी। त बयानुल आरफ़ीन तमामु मशहूरु किताबु आहे शाह अब्दुल करीम जो, जेको उनजे स्टूडेंट अली रज़ा उनजो शाह करीम जो शागिर्दु हो, अली रज़ा ठटवी शायदि उन्हनि कंपाइल कयो हुयो। त ही ऑप्शन जेको ए आहे उहो सही आहे, त सॉरी ऑप्शन बी जेको आहे उहो सही आहे त शाह करीम, बयानुल आरफ़ीन शाह करीम जी मलफ़ूज़ात आहे। उनखां पोइ आहे त मिर्ज़ा अली कुली बैग सचल जो रिसालो तरतीब ॾिनो कहिड़े साल में? 1902, 1903, 1904 या 1905। हाणे सकाफ़त खाते 2008 में सेकेंड एडिशन शाया करायो आहे भाङो ॿियो मिर्ज़ा अली बैग जो जेको सचल जो रिसालो तरतीब ॾियलु आहे उनजो भाङो ॿियो 2008 में शाया थियो आहे, पर जेको भाङो पहिरियों भाङो आहे उहो मूंखे 2002 ऐं 2003 ॿिन्ही में क्लिक थिए पियो, त 2002 में या 2003 में 4-5 त बहरहाल बिल्कुलु बि न आहे। उन जेको सेकेंड एडिशन आहे उहो 2008 में थियो आहे। फर्स्ट एडिशन लाइ 2002 ऐं 2003 में मूंखे डाउट आहे, अगरि कंहिंखे कंफर्म हुजे त उहे कंफर्म करे सघनि था, पर वधीक मूंखे 2003 में क्लिक थिए थो। उनखां पोइ आहे नूरजहां नाविल कंहिंजो लिखियलु आहे? मिर्ज़ा कलीच बेग, डॉक्टर होतचंद मोलचंद गर्भशाणी, मोहम्मद उस्मान ॾेपलाई या दीवान उधाराम थांवर दास।
त तव्हां सभिनी खे ख़बर आहे 9th जेको इंटर क्लास हूअं बि त तव्हां काफ़ी हंधनि ते पढ़ियो हूंदो, पर जेको इंटर क्लास जो सिंधी कंपलसरी जो बुक आहे उन में इहो इलाही सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ में ऐं मिर्ज़ा जेको डॉक्टर होतचंद मोलचंद गर्भशाणी जे ऑटोबायोग्राफी शार्ट इंट्रो जेको बुक में ॾिनो वियो आहे त उन में बि ॿुधायो वियो आहे त डॉक्टर होतचंद मोलचंद गर्भशाणी जो शाहकार नावल जेको आहे नूरजहान आहे। उनखां पोइ सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में सभ खां पहिरीं PhD जी डिग्री कंहिं हासिलु कई? डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर अब्दुल करीम संदिलो, डॉक्टर उमर बिन दाऊद भट्टो या डॉक्टर गुलाम अली अलाना। त जेको सही ऑप्शन आहे उहो डॉक्टर नबी बख्श बलोच सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में पहिरीं PhD डिग्री हासिलु कई। ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच वॉज ऑल्सो द हेड इंचार्ज हेड ऑफ डिपार्टमेंट सिंधी डिपार्टमेंट जो इंचार्ज बि रहिया या हेड ऑफ डिपार्टमेंट बि रहिया हुआ। उनखां पोइ आहे त सचल चेयर कहिड़ी यूनिवर्सिटी में क़ाइमु कयल आहे? हीउ सुवालु ॾाढो इंट्रस्टिंग आहे, मूंखे ख़बर न आहे छो हीउ सुवालु तक़रीबन हर कमीशन में ईंदो आहे। इन जी शायदि हिकिड़ी वजह थी सघे थी, मां तव्हांखे ॿुधायां थी त कराची यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी या सूफ़ी यूनिवर्सिटेट शाह। हाणे काफ़ी माण्हू सम्झंदा हूंदा त सचल सरमस्त एॾा आहिनि गंबट एंड दराज़ा खैरपुर साइड जा, त शायदि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में उहा चेयर हूंदी। ऐं ज़ाहिर आहे डायरेक्ट जॾहिं सचल चेयर जो नालो अचे थो त डायरेक्ट शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जो अचे थो। ऐं मूंखे हिकिड़ो पेपर सॉल्व थियल मिलियो हिनमहिल, उन में बि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी हुयो, पर सचल चेयर जेका आहे उहा कराची यूनिवर्सिटी में क़ाइमु थियल आहे। डॉक्टर या लतीफ़ी सैर किताबु कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर गर्भशाणी, मिर्ज़ा कलीच बेग, गुलाम अहमद शहवाणी या भेरूमल मेहरचंद आडवाणी। जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन डी आहे, भेरूमल मेहरचंद आडवाणी जेको आहे उहो आहे लतीफ़ी सैर किताब जो लेखक। इहो अॼु जो क्लास तव्हांखे कीअं लॻो इन बारे सां पंहिंजी कीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन बटन खे प्रेस कंदा आहिनि, पंहिंजे फ्रेंड्स सां ज़रूरु शेयर कंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।